अॼु चोथों ॾींहुं आहे उस्ताद बुखारी ते जेको कठु कयो वियो आहे। मुंहिंजे ख़्याल मंझि उस्ताद बुखारी सिंध जो वॾो शाइर हो। ख़ुसूसन दादू मंझि हुनजी जेका शाइरी आहे उहा सिराइकी बि आहे त सिंधी बि आहे। जंहिं मंझि हुन जेके बि समाजी मसइला आहिनि, क़ौमी मसइला आहिनि ऐं रोमांस ते आहिनि, उहा हुन बहितरीनु शाइरी कई आहे। त हीअ कठु बि बुनियादी मक़सदु इहो त उस्ताद बुखारी जेका शाइरी आहे उनखे नौजवाननि ताईं पहुचायो वञे, उन्हनि खे उन्हनि साञावंद माण्हुनि ताईं पहुचायो वञे जेके इल्म ऐं अदब सां जेको सो साञा वास्तो रखनि था, तालुक़ रखनि था। त हीअ 7 ॾींहंनि जो कठु आहे जंहिं मंझि उस्ताद बुखारी जी शाइरी ते हर पहलू खां ॻाल्हाए थो वञे, उनजे समाजी पहलू खां, सकाफ़ती पहलू खां, अदबी पहलू खां, हुनजे पर्सनल जेको सो प्रोफाइल ते, इन्हनि सभिनी ते ॻाल्हाए थो वञे ऐं काफ़ी ॼाण मिले थी त उस्ताद बुखारी छा हो, उनजी ॿोली कहिड़ी हुई ऐं हुन ॿोली खे कीअं इस्तेमालु कयो ऐं हुन कहिड़नि मौज़ूअनि खे पंहिंजी शाइरी जो हिसो बनायो। सो इन हिसाब सां मुंहिंजी नज़र में थी बहितरीनु कठु हुयो। अॼु बि उस्ताद बुखारी जी शाइरी ते दोस्तनि तमामु जेको सो हुनजी जेका ॿोली आहे, हुनजी जेका शाइरी आहे, उन ते तफ़सील सां ॻाल्हायो ऐं सिंधी ऐं सिराइकी जेको अदब आहे ऐं सिंधी ऐं सिराइकी ॿोली जो जेको तालुक़ु आहे उन ते बि पंहिंजो जेके मुक़ररीन जेके हुया उन्हनि उन तफ़सील सां ॻाल्हायो। त हींअर ताईं मूंखे महसूसु थिए थो त हीअ जेको कठु थिए थो उन मंझि इहो हिकिड़ी अचीवमेंट आहे त उस्ताद बुखारी खे सिंध लेवल ते जेकॾहिं अॻिते हली मां त इन्हनि खे इहा बि सलाह ॾींदुसि त इनखे डॉक्यूमेंटेशन करे इनखे फॉरेन लेवल ते, ॿाहिरी लेवल ते जेका हिते जेके मुक़ररीन जेके पंहिंजा ख़्याल पेश कया आहिनि उहे मुख़्तलिफ़ फ़ोरमनि ते, ॿाहिरिनि फ़ोरमनि ते पेश कनि त जीअं ख़बर पए त उस्ताद बुखारी आख़िरकार केतिरो हिकिड़ो आला पाए जो शाइर हो, त जीअं हू दुनिया लेवल ते जेको रोशनास थिए। मां इहा बि हिननि खे जेका सलाह या दोस्तनि खे ॻाल्हियुनि में चयो बि आहे, हिते बि इहा ॻाल्हि कयां थो ऐं उमेदु रखां थो त हीअ उन जा जेको हिकिड़ा बहितरीनु असांखे नतीजा